जंहिंखे दुरूद पढ़ण अचे थो सो पढ़े सल्लल्लाहु अलैका या रसूल अलैका या हबीब उन अल्लाह वारे जो जड़े उन कब्रिस्तान में कब्र वारे सा रब्त जुड़ियो तुन जो यार डाडो अजाबर में आया मुझे मथा हिकड़ी मेहरबानी कर जे आयो आई मुते नवाजिश कर उन बुजुर्ग चे उस चो छातो चवी ची त वन मुझे घर वारन के मुझे पोयरन के फलाने गोठ में रहंदो आया उनन के वनी चो त मुझे ला को अमल कन को सदको कन का खैरात कन को खैर जो कम कन त अल्लाह मुखे कब्र जे अजाब का निजात दे सुभान अल्लाह वना कब्र वारे के बारियो अमल पहुंचाए तो पहुंचे वरी जो सुभान अल्लाह हाने सभनी जा बच्चा त साले सदोरा त कोन हुंदा न हे माशाअल्लाह अल्लाह खुश रखे न मरम नालो छावे मोहम्मद तालिब जे बच्चन के अल्लाह शादाबाद रखे जन पंजे पी जे ईसा ले सवाब की महफिल सजाई सभनी जा त औलाद एड़ा ना है अल्लाह असल फरमा बरदार औलाद अता फरमाए मदीने वाले साईं फरमायो त जडे को मानू के मैयत जेला ईसाल कंदो आ सवाब ईसाल कंदो आ सवाब करे कुरान पढ़ी उन जेला सदको कंदो आ उन जेला खैरात कंदो आ उन जेला तिलावत कंदो आ उन जेला खैर जो कम कंदो आ चंगाई जो कम कंदो आ उन जेला सदको कंदो आ महबूबन फरमायो त जिब्रील अमीन वो अमल हिकड़े नूर जे तश्त ते थाल ते रखे वो अमल खणी उन जे कब्र में इंदो आहे हदीस माजमुल औसत में इमाम तबरानी रहमतुल्लाह अलैह दिया हबीबन फरमायो जिब्रील अमीन उन मैयत दे उन कब्रिस्तान में उन कब्र वारे दे उन जे पुत्र जो उन जे भाव जो उन जे साले दोस्त जो वो पहुंचायल ईसा ने सवाब उन नूर जे थाल ते रखे कब्र वारे वटींदो आ मदीने वारे साईं फरमायो तो वो साले अमलों न कब्र वारे के दुनिया व माफिया खा वधीक भलो लगंदो आ वरी जो सुभान अल्लाह दुनिया में जा शे आ सोन चांदी हर शे का वधीक वो अमल जेको पुट उनके कब्र दे मोकलियो न वो उनके वधीक भलो लगंदो ये इन महफिल जो सवाब खैरात नंगर ए जो तवा सुभान अल्लाह चौदा यो सवाब जमा पियो थे जिब्रील इंतजार में आ तो सवाब जमा करे मरहूम जे कब्र में वरी जो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो जने जिब्रील उनके अमल पहुंचाइंदो आ वो कब्र में खुश थींदो आ वो नेकी खणी बिन आलम में बरज़ख जे बिन मानन वटींदो आ हदीस जा लफ्ज इनके खुश दिसी प्या मैयत चवंदा दस छाजेला खुश थियो ही चवंदा मुझो साले पुत्र मुडे नेक अमल करे मोकलियो आ छो न खुश थिया इन जी खुशी दिसी प्या गमज़दा थींदा हाय अल्लाह जे असां जा बच्चा बसां जे ला ये अमल कन्हा असां जा पुटड़ा असां जो भाईर असां जा घर वारा असां जे ला ये अमल कन्हा त असां के ये अजर मिले हा असां के ये खुशी मिले हा ओ मुजा प्री प्यारा ओ मुजा दोस्तो पंजे मैयतन के विसारियो न पंजे कब्रिस्तान वारन के विसारियो न यार उनन के दोन में याद रखो पंजे अब्बे के पंजी अम्मा के जे वफात करे व्या हन पंजा भाई जेके फौत थी व्या उनन के विसारियो न वे तवा जे इंतजार में हुंदा है मुझे नबी फरमायो जरे को मानू कब्रिस्तान मा लंघंदो आ सुञाण वारो को मैयत न कब्र में हुंदो आ वो रड़ करे चंदो ओ वञण वारा थोड़ो त मुंहिंजी देर कब्र ते बी थोड़ो कुरान जा कुल त पढ़ी वञे मुझे मथा फातिहा त पढ़ी वञे
पर अफसोस जो कब्र में पहुंचण खां पोइ को ॿुधण वारो न हूंदई, को सॾ सुणण वारो न हूंदई, को दाह वरनाइण वारो न हूंदई। ओ मिठा तूं अमल साले कर कंदो वञ, इंशा अल्लाह दुनिया वारनि जी ज़रूरत कोन पवंदी। जे खुशबख्ती आ को साले पुट छॾे वए या भाग जी ॻाल्हि आ, पर जे साले औलाद न छॾी पोयां ख़ैर जी दुआ घुरण वारा न छॾई। घटि में घटि पाण खे अहिड़ो क़ाबिल त करे वञ जो कब्र में पहुची त तुंहिंजी कब्र नूर वारी बणिजी वञे। महबूबन फरमायो त बाननि जूं कब्रूं या त जन्नत जे बागनि मजा हिकु बाग हूंदियूं आहिनि या जहन्नम जे खॾुनि मजा हिकु खॾ हूंदी आहे। क़यामत जी पहिरीं सीढ़ी कब्र आहे। पहिरियों कदम ॾाको, पहिरियों ॾाको मथे चढ़ंदो आहे न माण्हू इमारत ते, पहिरियों ॾाके ते कदम रखंदो आहे। पहिरियों ॾाको या कब्र, जंहिंजी कब्र संवरजी वई उनजो मथे मंज़िल आसान थी वेंदी। जेको कब्र में जहन्नम जो ॿारण बणायो वियो त उनजी बि ज़िंदगी अॻियां बर्बाद थी। अल्लाह खां पनाह घुर। बाक़ियों पे बयान कयो इमाम जलालुद्दीन सुयूती वारो याद आ विसरी वियो। कब्र वारे चयो त साईं मुंहिंजे पोयरनि खे वञी चओ, मुंहिंजे बच्चनि खे, मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजे दोस्तनि खे वञी चओ मुंहिंजे लाइ ईसाले सवाब कनि त मन कब्र जे अज़ाब खां निजात मिले। हिन जो अब्बा तुंहिंजो न्यापो वञी ॾींदुसि, तुंहिंजो न्यापो वञी पहुचायां थो। अमल करणु उन्हनि जो कमु आहे। हे माण्हू आयो अचे ॻोठ पुछाईंदो ख़बर पई फलाणे ॻोठ जो माण्हू आहे, चइबा फलाणे माण्हू जो को औलाद आहे, को अयाल आहे, जन ॿियो को वाली वारिस न आहे। हिकिड़ी उनजी न्याणी आहे पर वॾी बदकार आहे, वॾी फाहिशा औरत आहे, वॾी बदकिरदार बदज़बान औरत आहे। सा तुंहिंजे चवण ते अमल न कंदी। चवा दस त जो न्यापो खणी आयो आहे, न्यापो ते पहुचाए अचां। जेमरा आयो ॻोल्हींदो उन छोकिरी वठी चयनि त या शहर जे तड़ ते वेझे थी पई तलाउ आहे, उन में वेझे थी पई बुज़ुर्ग आयो। उन औरत खे अचे चई त अम्मा ओ दी तुंहिंजे पीउ जो तोॾे न्यापो खणी आयो आहियां, थोरी देरि मूंखे ॾे। उतां ई पीउ चई त छा कहिड़ो न्यापो खणी आयो? जे तुंहिंजो अबो कब्र जे अज़ाब में आहे, उनजे लाइ कुझु इस्तिग़फ़ार कर, उनजे लाइ दुआ घुर, उनजे लाइ माफ़ी वठ, उनजे लाइ ख़ैर ख़ैरात कर। उहा छोकिरी बदज़बान बदकिरदार चवे थी त मरी वियो, मुंहिंजे लाइ छा छॾे वियो जो उनजे लाइ दुआऊं घुरां, उनजे लाइ इस्तिग़फ़ार कयां, भली दोज़ख में सड़े। हे बुज़ुर्ग चयोसि अम्मा ईअं न कर, तुंहिंजो अबो ॾाढी अज़ाब में आहे, सख़्त मुसीबत में आहे, कुझु त ख़ैर कर, कुझु त उनजे लाइ अमल कर। पाणीअ में बीठे तलाह में बीठी हुई, बुक पानी जो भरे, बुक भरे ॿाहिरि उछलाए, पानी में वो बुक भरे पानी जो ॿाहिरि उछलाए। हे पंहिंजे पीउ जे नाले ते ईसाले सवाब थी कयां। चई हे बुक हीअं भरे उछलाए, चई पंहिंजे पीउ जे नाले ते थी कयां। बुज़ुर्ग चयो त वॾी का बदकिरदार औरत आहे, वॾी का गंदी औरत आहे जो हेॾी ॻाल्हि तो कयांसि पियो, वरी ॻाल्हि नथी मञे। अल्लाह वारो मायूस थी वापसि मोटी वियो। कुछ दिहाड़ा गुजरिया, कुछ ॾींहं गुजरिया, महीना या साल, वो साॻियो बुज़ुर्ग साॻे कब्रिस्तान वटा अची लंघियो। छा खणी जो निहारे तो न कब्र वारे खे ॾिठई जेको दोज़ख में पियो सड़े, अमलनि जे इंतज़ार में हुयो। ईअं जो नज़र विधई त उनजी कब्र जन्नत जे बागनि मंझां बाग बणी पई आहे। पुछा कई बा हे छा माजरा है, हे कहिड़ो सबब आहे, तूं त अज़ाबनि में हुए, तुंहिंजे लाइ ईसाले सवाब बि न कयो वियो, तोखे यादि करण वारो बि कोन हुयो। चई त अदा तुंहिंजी वॾी महिरबानी जो मुंहिंजे बचनि खे मुंहिंजो न्यापो पहुचाई, तुंहिंजा एहसान जो मुंहिंजी न्याणी जेको मुंहिंजे लाइ ईसाले सवाब कयो हुयो, उहो मुंहिंजी कब्र ताईं पहुतो, तुंहिंजा एहसान जो तुंहिंजे करे मुंहिंजी कब्र जन्नत जो बाग बणिजी वई आहे। बुज़ुर्ग खे वॾी हैरत लॻी, हैरत में तो पुछा करे अब्बा इहा ॻाल्हि कीअं आहे? हुन त को अमल न कयो हुयो, हुन त पाणीअ जी लप भरे उछलाई, चई त इहो हुनजे लाइ ईसाले सवाब आहे। चई हाओ, हुन जॾहिं पाणीअ जे तलाउ मां उहो बुक पाणीअ जो भरे जो उछलायो त
उन तला जी कड़ते हिकड़ो जीत हुयो, जीवड़ो हुयो हशरातुल अर्द मंझा हिकड़ो जीत हुयो जेको पाणीअ जे करे रिढ़ंदो तला ॾे पे आयो, पहुची न सघियो, प्यासो हुयो, गर्मी जे करे उनखे प्यास लगी हुई। आज तला ते पहुचंदे मरी वञे हा। मुंहिंजी न्याणी बुक पाणीअ जो भरे जो उछलायो, वो पानी वञी उन जीत ते पियो, उन जो सिर बची पियो, उन जो साह वरी पइजी वियो। अल्लाह के यो अमल अहिड़ो बणियो जो रब उन जीत खे बचाइण जे करे मुंहिंजे कब्र जा अज़ाब तारे छॾिया आहिनि। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकड़े जीत जी मदद करण जे लाइ, हिकड़े जीत खे पानी पियारण जे करे कब्र जो अज़ाब टरी वञे। ॿुधा जेको माण्हू निमाज़ पढ़े, जेको दीन ते अमल करे, जेको रब जो ज़िक्र करे त उन जो दर्जो ऐं मक़ाम केॾो आला हूंदो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। अदा करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो थई। अॻियों हिसाब किताब थियणो थई, सारे सब साफ़ ॾियणो अला छॾे हिन दार दुनिया खे, कब्र ॾे नेठ हलणो उते नई धूड़ में विझंदई, सामीअ में बि नेठ सुम्हणो ओ छॾे हिन दार दुनिया खे, कब्र ॾे नेठ हलणो हलंदासीं कब्र ॾे अबा। अॼु हिकिड़नि जे ईसाले सवाब में शरीक आहियूं, सुभाणे असां वञी कब्र जा महिमान थींदासीं। हे पट साॻिया हूंदा, हे मैदान साॻिया हूंदा, पर हिन ते वेहण वारा ॿिया अची वेंदा। असांखे माण्हू चवंदा मयत जे लाइ दुआ घुरो साईं, को शल नाले वठण वारो हुजे, को ख़त्मे ॾियण वारो हुजे, को ईसाले सवाब करण वारो शल हुजे। ओ मिठा पोइ मरण खां अॻु में पंहिंजे मालिक खे यादि कर। रब फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह, हे ईमान वारो डिॼो अल्लाह खां, वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, पोइ गौर कयो, फिक्र कयो, पंहिंजी ज़िंदगी ते तवज्जो ॾियो त तव्हां सुभाणे जे लाइ छा मोकिलियो आहे। कुरान फिक्र तो ॾियारे, ज़हन साज़ी पियो करे। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ॿुधा पंहिंजी जान जे लाइ ॾिस, गौर कर ओ इंसान, ओ तराई वारा, गौर कर पंहिंजी जान ते, पंहिंजे नफ्स ते फिक्र कर त सुभाणे जे लाइ कहिड़ा अमल तयार कया अथई, पंहिंजे माल जे लाइ, मुस्तक़बिल जे लाइ, बच्चनि जे लाइ, घर वारनि जे लाइ त ठाही त हे पैसो गॾु कया मुश्किल में कमु ईंदो, बनी बारे जे लाइ ख़्याल अथई, कारोबार ऐं वापार जे लाइ ख़्याल अथई, पर इहो ख़्याल कोन अथई त कब्र जे लाइ मूं छा तयार कयो आहे, कहिड़ा अमल मूं कब्र जे लाइ तयार कया आहिनि। हिन ते गौर कयो अथई। ओ मिठा अमल सालिह कर, सदोरो थी, नेक थी, मदीने वारे साईं जी सुन्नत ते हल, ॾिस त अल्लाह तुंहिंजे मथां कीअं थो मेहर जा मींहं वसाए छॾे। रिज़्क़ ॾियण वारो अल्लाह हुआ, केरा अल्लाह हुआ, रिज़्क़ अल्लाह ॾींदो आहे। तू सीने में रब सां मोहब्बत रख, तुंहिंजे लाइ आसानी जा रस्ता पाण अल्लाह कुरान तो फरमाए वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मिन अमरिही युसरा, ओ जेको बानो रब जो खौफ रखे, अल्लाह खां डिॼण वारो बणजे, अल्लाह उन
जिला हर मामले में आसानियां जो राहों पैदा करे छड़ींदो उन जिला सोलियूं राहों रब तो फरमाए मां अल्लाह पान खोलींदो आहियां जेको मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करे रब जे हुक्म ते अमल करे व अतीउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून कुरान तो फरमाए त अल्लाह उन जे रसूल जी इताअत कयो लअल्लकुम तुरहमून जे तव्हां जे मथा रब रहमत जो वॾो फुड़ो मींहुं वसाए छॾे जे रहमत चाहो था अल्लाह जी मदद चाहो था जे रब जी इनायत चाहो था ओ मिठा जे अल्लाह जी बाझ चाहो था त अमल कयो साले अचो वो गस वठो जंहिंमें अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी मुझे दिल पर नबी जो तरीको दिसो केडो भलो तरीको इन रस्ते में बिनी जहानन जी आबादिया खुशहालिया फायदो है कि महबूब जो दर छड़े नहीं ना हिते भी बर्बादी उते बर्बादी मोमिन बानो तो वो जंहिंखे महबूब जे नाले सां मोहब्बत हूंदी आहे मूं पहिरियां चयो शहर मदीनो त वॾी ॻाल्हि आहे महबूब जे इस्म सां मोहब्बत हूंदी आहे हाँ कि ना नालो ॿुधी महबूब जो दिल ठरी पवंदी ठरंदी आले कोन ठरंदी आहे मूंखे त वॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं नबी सुणे जो इस्म ॿुधंदा आहियूं मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं फरमायो ओ मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे सुभान अल्लाह माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुरहो जिस्म आहे नमत तुंहिंजो मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली सुभान अल्लाह तू सुहणो सारी खलकत में तू सुहणो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू सुहणो सारी खलकत में मौलवी चवे तो नबी असां जहिड़ो माज़ अल्लाह और तू पंहिंजो आईने ते शिकिल त ॾिस वञी उंदहि में वञी त ज़ाल टिजी वञे तो को जिन घर में आयो आओ कि न मुझे दिलबर नबी के मौलवी साहब तो ॾिठो नाहे जे ॾिठो आहे सो त चवे तू सुहणो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे अल्लाह ओ दुनिया कबर महशर में अवां जो आसरो आहे दुनिया कबर महशर में मदनी अवां जो आसरो आहे कयो तो दिल रुबा दिलबर मुझे मुर्शिद दिलबर साईं ते करम आहे सुभान अल्लाह कयो तो दिल रुबा दिलबर असां फ़कीरन ते करम आहे मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे हरी जो सुभान अल्लाह मोहब्बत वारे के नबी जो हर अमल वणंदो मोहब्बत वारे के नबी सां चाहत हूंदी न जे बाबा
यार वणंदो आ त यार जो पार बि वणंदो आ हो न सदाई मुसलमान सदाई आशिक़ रसूल ऐं तुंहिंजे चेहरे ते दाढ़ी न हुजे तू नमाज न पढ़ी तू दीन ते अमल न करी मिठा तू कहिड़ो मुसलमान तू कहिड़ो आशिक़ आहे मोहब्बत जी दावा बि करी तो तुन दावा खे पाड़े ॾेखार हाँ दा अमल कर साले थी भला जे अमल नसीब न थई त वनी अल्लाह वारन सां गॾु वे वलियन जी सोबत में वे त अल्लाह वारा तोखे अमल करण सेखारींदा अमल कीअं कबो आहे वो अल्लाह वारा सेखारींदा समझो था कि न कोन था समझो हिटाई साईं लतीफ सरकार वियो लोहारी शरीफ वारे बुजुर्गन ख्वाजा हजरत ख्वाजा ख्वाजगा मोहम्मद जमा लोहारी शरीफ रहमतुल्लाह अलैह जन वट वियो जिए जो साईं जन आया लतीफ साईं मखदूम जमा जी दरबार में साईं जन ये कंध झुकायो वेठा लोहारी शरीफ वारा बुजुर्ग कंध झुकायो वेठा त लतीफ साईं जो ॾिठो लतीफ चयो त सामी सफ़र हलिया वली को परूड़े पंध सामी सफ़र हलिया को परूड़े पंध जनी हेठा कंध आउन जियंदी उनरी मखदूम साईं सिर मुबारक मथे गणी फरमायो त की न आई की न थी लतीफ की न आई की न थी वनी की न कमा लगा पालो कजा लासी सब लहरा पुतिहा पोथी दिया कुछ प्रिया जी गालड़ी लतीफ साईं वरी उते फौरन अर्ज कयो त साईं कलम वही वियो का सरतियूं के सुहागले इबला तकदीर लिखजी वियो हाणे छा थींदो तकदीर लिखजी वई उहा त बदलजी न थी सके कलम वही वियो का सरतियूं के सुहागले पोके के दिया ता मुझो कज़ा कलम वहायो तो किए कया साईं कज़ा कलम लिखी छड़ियो मुझे ला फैसलो थी वियो हाणे छा कया त लुआरी वारे साईं चयोस लुआरी वारे लाल ये नेड़ खणी फरमायोस ओ लतीफ ये नाहे जे तो भायो आ ये नाहे वे वनी वट तन कलम जनी जे हथ में वरी जो सुभान अल्लाह तन कलम जनी जे हथ में मेटे अंग अगिया वारे पियो लिखन पनो सो पाड़िन जे मां पसंद थे तपरीअ जो पनो सो पाड़िन ओ जैसा पसंद थे तपरीअ जो लतीफ वनी उन्हनि सां गॾु वे जिन हथ में रब कलम ॾिना आहिनि वलियनि सां गॾु वे अल्लाह वारनि सां गॾु वे उन्हनि जी दरबार में वञी वे वलियनि जी नज़र पइजी वेंदी बदकिरदार बाकिरदार बणिजी वेंदा बेहया बाहया बणिजी वेंदा बदनसीब बानसीब बणिजी वेंदा पंहिंजो हथ के अल्लाह वारे जे हथ सां मिला वरी जो सुभान अल्लाह अल्लाह वारनि जी सोबत में वेहो वलियन सां संगत रखो इंशाअल्लाह बई जहान मोचारा थी वेंदा अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल ही मंजूर फरमाए सैयद सुना वेठा आहिनि से भी खिताब फरमाईंदा मां तवा जो ऐं सैयदन जे विच में वधिक हायल थियण नथो चाहियां रब मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल ही मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।